अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलुल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका हल। ग्रुप में सवाल आयो है, हसब अने नसब तंहिंजो कोरो माना अने मतलब है। हसब अने नसब अरबी अल्फाज आहिनि, इन जो माना मतलब पण साफ़ अने वाज़े है। हसब हिकिड़े शख्स जी उम्दा शोहरत, अज़ीम शराफ़त, समाजी हैसियत, ज़ाती सखावत, बहादुरी और कुवत, अखलाक हसना अने आमाल सालिहा ई मड़े उन जो हसब है। तमाम बहितरीन खूबियन जी दौलत के हसब चवाजे तो। अलगर्द ईमान अने आमाल सालिहा जो मियार हसब है। कुरान मजीद में केॾा पण हसब जो बराह रास्त ज़िक्र न आहे, पण इशारत न आहे जित जित इन लज़ीना आमनू व अमिलु सालिहात ते उ शख्स जंहिं ईमान आंदो आमाल सालिहा सर अंजाम ॾिनो, उन लाइ करे जन्नत में हमेशह रहंदा। त ही हिकिड़ो इशारो आहे हसब जी तरफ़। जॾहिं त नसब जेको रहियो, नसब आबा व अजदाद जी हैसियत, इन जे ख़ानदान जी हैसियत, इन जी पीढ़ी, हर इंसान तंहिंजी कोई न कोई पीढ़ी हुए थी, इन जो शजरो हुए थो। आबा व अजदाद इन जो ख़ानदान तंहिंखे नसब चवाजे थो। नसब ले देकर हदीस के अंदर जगह जगह ते ज़िक्र आयो हसब अने नसब जो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तुनकाहु ले अरबाइन ले मालिहा वले दीनिहा वले हसबिहा वले नसबिहा व जमालिहा। मुख्तलिफ अल्फाजन के ज़रिए जो हदीस है, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है त के औरत जी निकाह चई मक़सद से करे में अचे थी। हिकिड़ो उन जो हसब, ॿियो नसब, टियों माल, चौथो दीन। त दीनदार औरत से ऐं निकाह कयो कामयाब थींदा। इन हदीस के अंदर हसब अने नसब ॿिन्ही जो ज़िक्र है। त हसब जेको आहे कंहिं बि इंसान जी बहितरीन खूबी, तंहिंजे उम्दा शोहरत, अज़ीम शराफ़त, उन जी ज़ाती हैसियत, सखावत, कुवत, अखलाक हसना, अमाल सालिहा के चई में अचे थो। जॾहिं त नसब जेको आहे, ई नसब इन जो ख़ानदान तंहिंजी कुरो हैसियत है, इन जो आमू, इन जी पीढ़ी, आबा व अजदाद जी और ख़ानदान तंहिंखे नसब चवाजे थो। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।